हिकिड़ो हमरा जीअं ई पंहिंजे कम तां पंहिंजी नौकरीअ तां शाम जो घर वापसि ईंदो हुयो त अक्सर उनजो पंहिंजी घरवारी सां झेड़ो थी वेंदो हुयो ऐं अक्सर हू पंहिंजी घरवारीअ खे मार कुट कंदो हुयो। उनजी घरवारीअ पंहिंजे भाउ खे इन ॻाल्हि जी दाह ॾिनी ऐं चयईंसि त मुंहिंजो मुड़ुसु मूं ते तशदुद थो करे ऐं लॻभॻि इहो हर रोज़ु करे थो। औरत जे भाउ उन औरत खे चयो त बोतल में वञी पाणी खणी अचु। उहा औरत बोतल में पाणी खणी आई। उन पाणीअ ते हुन कुझु पढ़ी ऐं औरत जे हवाले कयो ऐं चयईंसि त जॾहिं बि मर्द घर में अचे त तूं पाणीअ जी बोतल मां हिकिड़ो ढुक वात में विझी छॾींदी कर ऐं उघरींदी न कर। उहो एसी ताईं जेसि ताईं हू मुकमिल तौरु पंहिंजा कपिड़ा चेंज करे मानी खाए ऐं सुम्ही न रहे, लेटी न पए, ओसी ताईं पंहिंजे वात में पाणीअ खे रखंदी कर। जॾहिं औरत इहा शइ कई लॻातार कुझु ॾींहं त हुननि जो जेको इख़्तिलाफ़ु हुयो, जेको घर जो झेड़ो हुयो, उहो घणे पैमाने ते 99% घटि थी वियो ऐं अहिड़े क़िस्म जी काई बि नौबत न आई जो मर्द औरत ते तशदुद करे। आख़िरकार हुनजी बोतल जो पाणी ख़तमु थी वियो। उहा औरत वरी पंहिंजे भाउ वटि वई ऐं चयईंसि त हालात त काफ़ी बहितर थी विया आहिनि पर पाणी ख़तमु थी वियो आहे, पर पहिरियां इहो ॿुधायो त तव्हां पाणीअ में अहिड़ो छा विधो या अहिड़ो छा पढ़ियो जो एॾो ज़बरदस्त फ़ाइदो पियो। औरत जे भाउ पंहिंजी भेण खे चयो त पाणीअ में न कुझु विधल हुयो ऐं न वरी कुझु पढ़ियलु हुयो। बसि इन जो राज़ सिर्फ़ु इहो आहे त जॾहिं बि मर्द घर में अचे त तूं पंहिंजो वात बंदि रखंदी कर।